सूबाई वज़ीर रेवेन्यू मखदूम महबूब ज़मान तालका अस्पताल न्यू सईदाबाद में एम्बुलेंस की खराबी ऐं ॿियनि सहूलियतुनि न हुजण जी शिकायत जो नोटिस वरितो। तालका अस्पताल के अॻूणे MS डॉक्टर निज़ाम मेमन मुरीद सोलंकी ऐं इमरान सोलंकी खे एम्बुलेंस ऑक्सीजन न मिलण सबबि तड़पी फोत थियण जूं ख़बरूं सोशल मीडिया ते वायरल थियण बाद डिप्टी कमिश्नर मटियारी खे इंक्वायरी करे रिपोर्ट ॾियण जो हुकुम। उन मौके ते मखदूम महबूब ज़मान चयो त सिंध सोशल मीडिया वसीले डॉक्टर निज़ाम मेमन की फोतगी जो कुछ कारण एम्बुलेंस न मिलण ऑक्सीजन ऐं डॉक्टर मौजूद न हुअण मुरीद ऐं इमरान के भी घुर्बल तुर्त तिबी सहूलियतूं न मिलण सां टिनी ॼणनि खे निजी गाॾियुनि में हैदराबाद नियण जूं शिकायतूं मिलियूं आहिनि। इंतिहाई संजीदा ऐं मसइले ते तकड़ी जांच करे 13 जुलाई ताईं रिपोर्ट पेश करण जो डिप्टी कमिश्नर मटियारी के पाबंद बणायो वियो। रिपोर्ट सां गॾु तालका अस्पताल न्यू सईदाबाद में एम्बुलेंस ऑक्सीजन ऐं सिहत जे घुर्बल ॿियनि शयुनि जी मौजूदगी खे यकीनी बणायो त जीअं ॿीहर अहिड़ो वाक़ियो पेश न अची सघे। रिपोर्ट मुशरफ हाजाणो सिंध सोशल न्यूज़ हाला।